अमरकोट ते परमारनि जी हुकूमत। 6वीं सदी ईस्वी धारे उते परमारनि जी हुकूमत हुई। लदरवी ऐं पोंगल जी युद्धवंशी राजा मड्डम राय अमरकोट जे परमार राजा सोट जी कन्या सां विहांउ कयो। मड्डम राय खे उन्ही राणीअ मां 3 पुट केहर, मोलराज ऐं गोगली नाले थिया। सन 997 ईस्वी 1054 संबत में मारवाड़ जे राजा धरणी बिरहा परमार मारवाड़ जे 9 किलनि जी विरासत पंहिंजे 9 भाइरनि में कई। उन वक़्तु अमरकोट जो गिराज परमार के हिस्से में मिलियो। जैसलमेर जे इतिहास में आयल हक़ीक़तनि मां मालूम थिए थो त 11वीं सदीअ जी शुरूआत में बि अमरकोट ते परमारनि जी हुकूमत हुई। उन वक़्तु ॾखण थर यानी हाणोके मिठी डीपले ऐं छाछरे शहर खां ओलह तरफ़ सॼे मुल्क ते सूमरनि जो राॼ हो, जंहिंखे देरक परगि॒णो चवंदा हुआ। जन पोइ परमारनि खां अमरकोट बि हथ कयो। छाछरे खां ओभर खाइड़ ते राठौड़नि जो राॼ हो ऐं पारकर ते परमारनि जो राॼ हो। सूमरनि अमरकोट वठी पंहिंजी गादीअ जो हंधु कयो त आहिस्ते आहिस्ते ॾखण थर में संदन ज़ोर घटिजी वियो ऐं उते कुझु वक़्तु बाद मकवाणा राजपूतनि ज़ोर वरितो ऐं मुल्क ते कब्ज़ो करे केटीअ में गादी जो हंधु करे वेठा, जन मां कैसर मकवाणो मशहूरु राजा थी गुज़रियो आहे।